अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भली कार माया आमाजी होस्ट नमला शहदाद कोट ए सेक्शन पुलिस सां मुकाबले में पुलिस एहलकार अब्दुल रसूल सुमरो शहीद थियो। एक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कियो वियो हो, जंहिंखे ॾोहारी वरी मुक़ाबलो करे छॾाए विया। SSP कंबर शहदाद कोट मोहम्मद कलीम मलिक शहदाद कोट पुलिस ॾोहारियुनि जे पोयां वई बगो रोड ते पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थियो, जंहिंजे नतीजे में ॿ ॾोहारी मारिजी विया। SSP कंबर शहदाद कोट हिकु ॾोहारी फ़रार आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ बि नाकाबंदी थियल ऐं पुलिस ॻोल्हा में आहे। SSP कंबर शहदाद कोट मारिजी वियल ॾोहारियुनि जी सुञाणप न थी सघी आहे। टेक्निकल टीमूं ॾोहारियुनि जी सुञाणप में आहिनि। जीअं सुञाणप थींदी अमां मीडिया वारनि सां शेयर कंदासीं। SSP कंबर शहदाद कोट शहीद एहलकार जे खे सलाम पेश कयां थो। SSP कंबर शहदाद कोट पुलिस शहरनि जी जान माल जी तहफ़्फ़ुज़ जे लाइ हर वक़्तु पंहिंजी जाननि जा नज़राना ॾिना आहिनि। SSP कंबर शहदाद कोट शहीद एहलकार जे वारसनि जी हर मुमकिन मदद कंदासीं। SSP कंबर शहदाद कोट शहीद एहलकार जे वारसनि जी मदद लाइ DIG लाड़काणो IG सिंध खे बि सिफ़ारिश कंदुसि। SSP कंबर शहदाद कोट मोहम्मद कलीम मलिक जे तालका अस्पताल में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। तो 11 बजे के करीब पुलिस जो हमारी शहदाद कोट पुलिस शहदाद कोट बगो रोड पर चेकिंग